अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजे जेका कोर्स जो फर्स्ट लेक्चर आहे इंट्रोडक्शन टू कंप्यूटर, इहो स्टार्ट कयूं था। हाणे पहिरीं मां इन टॉपिक जे बारे में थोरो ॿुधायां त ICT जेका आहे इहो सब्जेक्ट आहे। इहो यूनिवर्सिटी जा जेका स्टूडेंट्स हूंदा आहिनि, कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, डिपार्टमेंट ऑफ फिज़िक्स ऐं अहिड़ा ॿिया इलाही सारा डिपार्टमेंट्स जंहिंमें कंप्यूटर जो इस्तेमालु थींदो आहे, उन्हनि जे स्टूडेंट्स खे इहो पढ़ाया वेंदा आहिनि ताकी उन जे स्टूडेंट्स खे बेसिक नॉलेज हुजे कंप्यूटर जी। त हाणे जेका पंहिंजो इहो टॉपिक आहे, इन में कॉन्टेंट हूंदो अॼु कंप्यूटर डिफाइंड, बेसिक टास्क ऑफ कंप्यूटर, इंफॉर्मेशन प्रोसेसिंग साइकिल, इनपुट, आउटपुट, प्रोसेस, स्टोरेज ऐं सेट ऑफ इंस्ट्रक्शंस। हाणे हिते लिखियलु आयो आहे कंप्यूटर। कंप्यूटर वर्ड जेका आहे इहो हिकिड़ी शॉर्ट फॉर्म आहे हिकिड़े सेंटेंस जी। जीअं तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, हिन जी फुल फॉर्म कॉमनली ऑपरेटिंग मशीन पर्टिकुलरली यूज़्ड फॉर टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च। पोइ छा आहे त जॾहिं पाण डेफिनेशन ऑफ कंप्यूटर सर्च कंदा आहियूं नेट ते या गूगल ते, इलाही क़िस्म जी पाण खे डेफिनेशन मिलंदियूं आहिनि उते। ठीकु आहे, त हिते जेका असां रखियूं आहिनि 3 डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन्स। ठीकु आहे, इहो मां तव्हांखे ॿुधायां त हिते लिखियलु आहे प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस ऑपरेटिंग अंडर द कंट्रोल ऑफ इंस्ट्रक्शंस स्टोर्ड इन इट्स ओन मेमोरी। हिन में लिखियलु आहे त अहिड़ो इलेक्ट्रॉनिक डिवाइस जेका इंस्ट्रक्शन ते कमु कंदो आहे ऐं पोइ उहो इंस्ट्रक्शन्स पंहिंजी मेमोरी में सेव कंदो आहे। ठीकु आहे, हिन खां पोइ ॿी डेफिनेशन लिखियलु आहे अ प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक मशीन दैट परफॉर्म्स हाई स्पीड मैथमेटिकल और लॉजिकल ऑपरेशन। हिन में छा आहे त अहिड़ो प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक मशीन जेका हाई स्पीड में मैथमेटिकल ऐं लॉजिकल ऑपरेशंस परफॉर्म कंदो आहे। मैथमेटिकल त तव्हांखे ख़बर हूंदी। हाणे मां लॉजिकल ऑपरेशन जे बारे में ॿुधाए छॾां त इन जो मतिलबु आहे डिसीशन मेकिंग, या को कंडीशन हुजे हुन में को डिसीशन वठिणो हुजे। ठीकु आहे, त उहो कंप्यूटर जो कमु आहे। हिन खां पोइ लिखियलु आहे कंप्यूटर इज़ अ मशीन फॉर मैनिपुलेटिंग डेटा अकॉर्डिंग टू द इंस्ट्रक्शंस एंड रिट्रीव प्रोसेस्ड इंफॉर्मेशन। इन में इहो लिखियलु आहे त इहो डेटा मैनिपुलेट कंदो आहे इंस्ट्रक्शंस जे तहत ऐं रिट्रीव प्रोसेस्ड इंफॉर्मेशन। पोइ छा आहे त कंप्यूटर डिफाइंड। Computer is an electronic device which is capable of receiving the input. Input receive कंदो आहे यूज़र सां input devices जे थ्रू। पोइ लिखियलु आहे processing the data on the basis of given set of instructions. Processing the data, ठीकु आहे, प्रोसेसर सां डेटा प्रोसेस थींदो आहे ऐं जेका इनखे सेट ऑफ इंस्ट्रक्शंस ॾिनल हूंदा आहिनि उन जे तहत। ठीकु आहे, उन खां पोइ आहे प्रोड्यूसिंग द आउटपुट। आउटपुट प्रोड्यूस कंदो आहे आउटपुट डिवाइसिस सां। उहो बि मां तव्हांखे अॻिते ॿुधायां थो इहो डिटेल में, इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट ऐं स्टोरेज। हिन खां पोइ इहो लिखियलु आहे त स्टोरिंग द इंफॉर्मेशन इफ नीडेड। अगरि ज़रूरत हूंदी आहे त इंफॉर्मेशन खे स्टोर कंदो आहे। हाणे हिकिड़ो सुवालु आहे, इज़ दिस कंप्यूटर? ठीकु आहे, जंहिंमें इनपुट, प्रोसेस, आउटपुट ऐं स्टोरेज हुजे उहो कंप्यूटर आहे। ठीकु आहे, हाणे तव्हांजे साम्हूं इहो पिक्चर ठहियलु आई आहे। हिन में छा आउटपुट, इनपुट, प्रोसेस ऐं स्टोरेज आहे त इहो छा आहे? कंप्यूटर आहे। यस। हाणे स्मार्टफोन जी पिक्चर आई आहे, हिन में इनपुट, प्रोसेस, आउटपुट, स्टोरेज आहे त इहो कंप्यूटर आहे। बट हिते छा आहे? कैलकुलेटर ठहियलु आयो आहे। हिन में इनपुट, प्रोसेस, आउटपुट आहे बट स्टोरेज न आहे। त इहो कंप्यूटर जी हिकिड़ी बेसिक टास्क आहे, उनखे परफॉर्म करे थो, बट इहो कंप्यूटर न आहे, इहो हिकु कैलकुलेटर आहे। हाणे हिते जेका आहे इहो हाणे तव्हां ॿुधायो त छा इहो कंप्यूटर आहे या न आहे। हाणे सवाल इहो आहे त कंप्यूटर ठाहियो कंहिं हुयो? हू इज़ द फादर ऑफ कंप्यूटर? आंसर तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, चार्ल्स बेबेज। चार्ल्स बेबेज हिकु ब्रिटिश मैथमेटिशियन एंड पॉलीमैथ हुयो। ठीकु आहे, पॉलीमैथ उहो हूंदो आहे अहिड़ो माण्हू जेके इलाही शयुनि में महारत हासिल हुजे। इन्वेंटेड एनालिटिकल इंजन इन 1822। इन 1822 में एनालिटिकल इंजन इन्वेंट कयो। हाणे एनालिटिकल इंजन छा आहे? इन में इहो छा आहे त ALU, अर्थोमैटिक लॉजिक यूनिट, बेसिक फ्लो कंट्रोल, बेसिकली उहो हूंदा आहिनि इनपुट, आउटपुट, प्रोसेस, इंटीग्रेटेड मेमोरी, स्टोरेज लाइ इंटीग्रेटेड मेमोरी आहे। फर्स्ट जनरल पर्पस कंप्यूटर कॉन्सेप्ट हुयो इहो। हाणे हिते इंफॉर्मेशन प्रोसेसिंग साइकिल जो हिकिड़ो चार्ट ठहियलु आहे। हिन में आहे त इनपुट,
पहिरीं इनपुट ईंदो, मतिलबु जेका यूज़र आहे इनपुट ॾींदो, पोइ उहो प्रोसेस थींदो आहे, उन खां पोइ छा आहे त उनजो आउटपुट प्रोड्यूस थींदो आहे। हाणे आउटपुट अगरि पाण खे रखिणो आहे, सेव करिणो आहे, त उहो स्टोर कंदा आहियूं स्टोरेज में, अदरवाइज़ ॿियो टास्क परफॉर्म कंदा आहियूं। हाणे हिकिड़ी पिक्चर तव्हां साम्हूं आई आहे, हिन में छा आहे त कॉम्पोनेंट्स जे बारे में लिखियलु आहे, हार्डवेयर जंहिंखे पाण टच करे सघूं था, उहो हार्डवेयर आहिनि, ठीकु आहे। सॉफ्टवेयर इंस्ट्रक्शन, जेका सॉफ्टवेयर्स पंहिंजे प्रोग्राम्स हूंदा आहिनि, जेका पंहिंजे कंप्यूटर या सिस्टम में इंस्टॉल हूंदा आहिनि। हिन खां अलावा डेटा इंफॉर्मेशन, इहो बि हिकिड़ो कॉम्पोनेंट आहे। ऐं उन खां पोइ नीड हूंदी आहे इनपुट जेका ॾिए पियो उन यूज़र जी, ठीकु आहे। पीपल, जेका माण्हू आहे, जीअं पाण कंप्यूटर हलाईंदा आहियूं, त उहो छा आहे, यूज़र आहे। हिते छा लिखियलु आहे त बेसिक टास्क ऑफ अ कंप्यूटर, बेसिक टास्क ऑफ अ कंप्यूटर इज़ टू कन्वर्ट डेटा इनटू इंफॉर्मेशन। डेटा सां गॾु मीनिंगलेस लिखियलु आहे ऐं इंफॉर्मेशन सां गॾु मीनिंगफुल। हिन जो मतिलबु इहो आहे त डेटा जेका आहे उहो तरतीब में नाहे हूंदो आहे, बिखरियल हूंदो आहे। इंफॉर्मेशन जेका आहे उहो कलेक्शन हूंदो आहे, उनजी मीनिंग हूंदी आहे, इन करे इहो मीनिंगलेस ऐं मीनिंगफुल लिखियलु आहे। हाणे हिकिड़ो ॿियो चार्ट ठाहियलु आयो आहे, डेटा इंफॉर्मेशन प्रोसेसिंग साइकिल। उहो ई शइ आहे जेको मां पढ़ायो आहे, डिटेल मां ॿुधायां थो। पहिरीं छा आहे त हिकिड़ो यूज़र इनपुट ॾींदो, इनपुट डिवाइसिस सां, कीबोर्ड, माउस, माइक्रोफोन, स्कैनर या वेबकैम ETC, ठीकु आहे। इहो इनपुट डिवाइसिस आहिनि। हाणे इनपुट जेका आहे उहो प्रोसेस थींदो आहे प्रोसेसर सां, माइक्रो प्रोसेसर, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट, CPU। उहो छा थींदो आहे त उनजो आउटपुट ॾींदो आहे, प्रोड्यूस आउटपुट, ठीकु आहे। जीअं लास्ट में पढ़ियो हुयो, आउटपुट डिवाइसिस कहिड़ा हूंदा आहिनि, मॉनिटर, LCD, स्पीकर, प्रिंटर, ठीकु आहे। त हाणे जॾहिं पाण वटि को पिक्चर आहे या पाण मूवी ॾिसूं पिया, त उहो मॉनिटर या LCD में ईंदी, पर जॾहिं को आउटपुट साउंड में ईंदो या म्यूज़िक हूंदो त उहो स्पीकर सां ईंदो। ऐं जॾहिं पाण खे को प्रिंट करिणो आहे पेज, त उन लाइ प्रिंटर इस्तेमालु थींदो। हाणे हेठि लिखियलु आहे स्टोरेज। त जीअं मां तव्हांखे ॿुधायो, लास्ट में लिखियलु हुयो इफ़ नीडेड, त कुझु डेटा अहिड़ो हूंदो आहे जेका पाण उन टाइम ॾिसी करे सेव न कंदा आहियूं। जीअं हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां त पाण को कैलकुलेशन कंदा आहियूं कैलकुलेटर ते, त पाण खे उन टाइम रिज़ल्ट मिली वेंदो आहे, उन खां पोइ पाण उनखे सेव न कंदा आहियूं, डिलीट करे छॾंदा आहियूं। त बाक़ी अहिड़ा जेका डेटा जंहिंखे सेव करिणो आहे, जीअं पाण नोट्स ठाहियूं पिया या को वर्ड डॉक्यूमेंट आहे या प्रेज़ेंटेशन आहे कुझु बि, त उनखे स्टोरेज डिवाइसिस में सेव कयो वेंदो आहे। स्टोरेज डिवाइसिस कहिड़ा हूंदा आहिनि, हार्ड डिस्क, HDD, CD हूंदी आहे, DVD, USB। हाणे पोइ हिते लिखियलु आहे डेटा इंफॉर्मेशन प्रोसेस साइकिल जे हेठि इनपुट, उहा ई शइ जेका मां पढ़ाई आहे, इहो हाणे थोरो डिटेल मां पिक्चर सां गॾु सम्झायां। इनपुट में छा आहे, हिते माउस आहे, कीबोर्ड जी पिक्चर ठहियलु आहे। पोइ आहे प्रोसेस, हिन में प्रोसेसर ॾिनल आहे तस्वीर। हुन खां पोइ आहे आउटपुट, आउटपुट में छा आहे, प्रिंटर ऐं LCD जी पिक्चर ॾिनल आहे। स्टोरेज में USB ऐं हार्ड ड्राइव जी पिक्चर ॾिनल आहे। सेट ऑफ इंस्ट्रक्शन, सेट ऑफ इंस्ट्रक्शन उहो हूंदा आहिनि जीअं कलेक्शन ऑफ इंस्ट्रक्शन प्रोग्राम, इहो पंहिंजे डेटा खे इंफॉर्मेशन में कन्वर्ट करण में कमु ईंदा आहिनि। हाणे हिन पॉइंट ते पाण खे रैम जो कमु ईंदो आहे, छाकाणि त जेका डेटा हूंदो आहे उहो पहिरीं जॾहिं ईंदो आहे, उहो डेटा रैम में टेम्पोरेरी स्टोर थींदो आहे, जेतिरी देरि ताईं उहो प्रोसेस न थी वञे। हाणे मां इहो तव्हांखे ॿुधायां त एप्लीकेशन एरिया ऑफ कंप्यूटर, कंप्यूटर कहिड़ी कहिड़ी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे। एजुकेशन, स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़, इन्हनि में इस्तेमालु थींदो आहे। मिलिट्री, मिज़ाइल लॉन्च, फ्लाइट, रडार, सैटेलाइट कम्युनिकेशन, इन सभ में इस्तेमालु थींदो आहे। मेडिकल में इलाही इस्तेमालु थींदो आहे, सर्जरी, रिमोट ट्रीटमेंट, एक्सरे, अल्ट्रासाउंड, CT स्कैन। इन खां अलावा रिसर्च में इस्तेमालु थींदा आहिनि, सिमुलेटर, स्पेशल सॉफ्टवेयर, सर्वे। हाणे सिमुलेटर छा, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾां त अहिड़ो हिकिड़ो एनवायरमेंट जेका पाण खे रियल लॻे पर उहो रियल न हुजे। जीअं हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां त जीअं पायलट जो कोर्स हूंदो आहे, पायलट जी जॾहिं ट्रेनिंग हूंदी आहे त उन्हनि खे सिमुलेटर में ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, त उहो पहिरीं उन में ट्रेनिंग वठे ऐं पोइ उहो रियल फ्लाइट फ्लाई कंदा आहिनि। हिते लिखियलु आहे पोइ एंटरटेनमेंट, हिन में मूवी, म्यूज़िक, गेम्स, 3D सिनेमा, वर्चुअल रियलिटी, इहो सभु हूंदा आहिनि। हिन खां पोइ आहे बिज़नेस, हिन में बैंक्स आहिनि, ATM आहे, ऑनलाइन बैंकिंग, ऑनलाइन शॉपिंग। इंडस्ट्री, हिन में हूंदा आहिनि प्रोडक्शन, पेंटिंग, रिवॉर्ड्स, इंजन कंस्ट्रक्शंस ऐं इलाही सारा कम हूंदा आहिनि जेका इंडस्ट्री में कंप्यूटर सां थींदा आहिनि। उन खां पोइ आहे ट्रांसपोर्टेशन, एयरलाइन, ट्रेन रिजर्वेशन, एयर ट्रैफिक कंट्रोल, ऑटो पायलट, ऑफिस।
हाणे ऑफिस में भी कंप्यूटर जो इस्तेमालु तमामु घणो थी चुको आहे। हर ऑफिस में हाणे तव्हांखे कंप्यूटर मिलंदो, त हुन में जीअं ईमेल में कमु ईंदा आहिनि, इहो MS ऑफिस इस्तेमालु करण में, ॿिया सॉफ्टवेयर ऐं उन सभ में। त इहो हुयो अॼु जो लेक्चर। आई होप तव्हांखे सुठो लॻो हूंदो, तव्हांखे हिन सां कुझु न कुझु सिखण लाइ ज़रूरु मिलियो हूंदो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।